प्रोग्राम में असां वटि जेका शख़्सियत अॼु मौजूदु आहे पाण ॾाढा सुठा राइटर आहिनि, फिलैंथ्रोपिस्ट ॾाढा सुठा आहिनि। उन खां अलावा पाण तमामु सुठा सोशल एक्टिविस्ट आहिनि, सर जिन खे मां दिलि जी गहराई सां मलिकार चवां थी, द वन एंड ओनली ज़ुल्फ़िकार क़ादरी साहब। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? तोरा महिरबानी, अल्लाह जो करम आहे। कीअं आहियो, अवां कीअं आहियो? माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह सर, मां ठीकु आहियां। सर मुख़्तलिफ़ मौक़नि ते अव्हांखे लिखंदे ॾिठो आहे, अव्हांजा कम यकीनन असां सभिनीनि खे एज़ अ सोशल वर्कर तव्हांखे असां ॾिठो आहे, तव्हांजा कम तमामु घणा सुठा असां ॾिसी चुका आहियूं ऐं सुठे अंदाज़ में माशाल्लाह ॻाल्हाईंदा बि आहियो। अच्छा सर, मौसम चेंज आहे ऐं सुबुह जो आउं निकितमि त कोहीड़ो तमामु घणो हुयो, यकीनन अव्हां बि ॾिसंदा आया हूंदव, छा चवणु चाहींदव? हा जी ताहिरा जी, त हैदराबाद जी सुबुह मतलब तव्हां ॾिठो हूंदो अव्हां बि, या हैदराबाद में या जेके लाइव ॾिसनि था पिया असांखे समूरी सिंध में, सॼी दुनिया में, त सर्दी तमामु वधी वई आहे ऐं गुज़िरियल केतिरनि सालनि जो जेको सर्दीअ जो रिकॉर्ड आहे उहो टोड़ियो आहे हिन दफ़े सर्दी। ऐं इन क़िस्म जी जेको आहे अॻकथी बि थियूं आहिनि त गुज़िरियल 30-40 सालनि में हिन ॾींहंनि में ख़ासि तौर सां जेकी सिंध जा ही आहे बेल्ट आहे, उत्तर या जेको सो ही असां वारो हिसो, मजमूई तरह सिंध में एतिरी सर्दी न पई आहे गुज़िरियल 40 सालनि में जेतिरी हिन दफ़े पई आहे। ऐं उन जा जेके असरात यकीनन असीं सिंध में रहूं था ऐं उहे असां हैदराबाद वारा पहिरियों दफ़ो एतिरी सर्दी ॾिसूं था पिया। हा सर, बिल्कुलु। या कराची वारा, ख़ासि तौर ते कराची वारनि खे बि असांखे मेंशन करणु घुरिजे, छो त हमेशह कराची वारा चवंदा आहिनि त सीउ ईंदो ई न आहे, असां सीउ माना एंजॉय बिल्कुलु कोन कंदा आहियूं। कराची वारा बि दाऊं पिया कनि हिनखे, इन सर्दीअ जे हवाले सां। ऐं ख़ासि तरह सां असां जॾहिं ॾिसूं था अपर सिंध जे तरफ़, ऐं उते त असांजी निस्बत सां जेको ही लाड़ आहे या विचोली सिंध आहे या जेको थर आहे, असां सिंध हिकिड़ी आहे, पर सिंध जेको सो जीअं पार्ट्स में त आहे उन्हनि जी जेको सो त उत्तर सिंध में जेको स्पेशली लाड़कानो आहे, शिकारपुर, सखर, जकबार डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि, उते असांजी निस्बत वरी छो त हू बलूचिस्तान खे वेझा था थियनि ऐं बोलान ऐं उतां जी पहाड़ियुनि खे, उते सर्दी वरी थोरी वधीक असांखे असरु थिए थो। असां वटि मिड़ई नॉर्मल हूंदी आहे, पर हिन दफ़े असां वटि तमामु घणी सर्दी थी आहे। हा सर, बिल्कुलु। मूं माना इंट्रोडक्शन में बिल्कुलु सही चयो न, त असां ॿुधंदा आया आहियूं त हेॾो सीउ थींदो आहे, न त ईअं लॻंदो आहे त शायदि नॉर्दर्न एरियाज़ में या ॿाहिरिनि मुल्कनि में घणो जेको आहे न घणी थधि पवे थी। अच्छा सर, हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदा आहियो त घणे सीउ में जेको आहे सो माहौल थोरो डिप्रेसिंग हूंदो आहे? असांजा स्कॉलर्स त ईअं चवंदा आहिनि, या साइकेट्रिस्ट स्पेशली ॻाल्हि करियां त सर्दी जा इंसानी जिस्म जे न सिर्फ़ु ज़हन ते असरात थियनि था, पर जिस्म जे तमामु पार्ट्स ते उन्हनि जा थियनि था। स्पेशली मां डॉक्टर त न आहियां, पर जेको तजुर्बा आहिनि या जेको असीं पढ़ियो आहे, डॉक्टर्स खां ॿुधो आहे, या जेके सेमिनार्स असां अटेंड कया आहिनि, उन में इहा आहे त जेके ब्लड सर्कुलेशन आहे उहो उनजो जेको सो असरु थिए थो थधि ते, थधि जे करे। स्पेशली जेके एजेड माण्हू आहिनि, पर्सन्स आहिनि, त उहे जेके हिन सर्दीअ खां बचाव कनि, छो त ब्लड सर्कुलेशन जेके आहे असां उन ते उनजो असरु थिए थो। उन्हनि जा में फालिज, ब्रेन हेमरेज या जेके ॿिया स्ट्रोक जो थी सघे थो। उन जे करे पाण खे सर्दीअ खां बचाइण जी कोशिशि कजे हिन में। ऐं इन क़िस्म जूं जेके शयूं असां वटि रिवायती तौर सां अॻियां जीअं आहे सिंध में घरू जेके टोटका हूंदा हुआ, जे काढ़ा जेके असां हूंदा हुआ, काढ़ा ठाहे पीअंदा हुआ, त उन्हनि जा जेके जिस्म जे ब्लड सर्कुलेशन ते या जेको सो न सिर्फ़ु ब्लड सर्कुलेशन ते, पर इंसानी जिस्म जे मजमूई जेको सिस्टम आहे उन ते असरु थींदो हो। जीअं असांजा आहे पंहिंजो दालचीनी आहे, जाण आहे, माखी आहे, इन क़िस्म जा असांजो ॻोठनि जे अंदरि या शहरनि जे अंदरि बि उन क़िस्म जा जेके काढ़ा ठाहे माण्हू जेको कॉफ़ी जी ऐं चांहि जी जाइ ते पीअनि था, हाणे बि पीअनि था, त उन्हनि खे जेको सो मां अव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां, छो त हीउ प्रोग्राम जेको आहे अव्हां नॉलेज ॾियो था, ताहिर तव्हां हिन प्रोग्राम जे ज़रिए
सिंध वासियुनि खे पर सॼी दुनिया जे माण्हुनि खे न सिर्फ़ु मालूमात जो था एंटरटेनमेंट जो था पर वक़्त ऐं हालतुनि सां गॾु उन जे अपडेट्स बि ॾियो था ताहिरा जी तव्हां इन प्रोग्राम जे हवाले सां त अॼु जेको सो जंहिं प्रोग्राम खे असां फोकस कयो आहे त स्पेशली सर्दी खां असां गुज़रंदा जी अचूं हाँ था त उन्हनि शयुनि खां असां पाण खे अलॻि नथा रखे सघूं बिल्कुलु त बिल्कुलु जॾहिं असां शयूं पाण जेके भोॻियूं था त यकीननि सिंध जा माण्हू उन्हनि शयुनि खे भोॻींदा हूंदा बिल्कुलु त बिल्कुलु असांखे उन्हनि खे न सिर्फ़ु गाइडलाइन ॾियणु खपे अव्हांजे प्रोग्राम में जी हाँ नस्बत जी हाँ ऐं जेके मशवरा आहिनि असां ॾेई सघूं था पंहिंजे अक़िले नाक़िस मुताबिक़ उन्हनि खे असां न न सर एडवाइस बि तव्हांजो कयूं तव्हांजो एहतियात बि कनि एक्सपीरियंस सुठो आहे अच्छा मूं पंहिंजे इंट्रोडक्शन में रोड हादसनि जी बि ॻाल्हि कई ऐं जेकॾहिं असां ॻोठनि जे इलाइक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं त लाइफ स्टाइल में हिकिड़ो वॾो जेको आहे न डिफरेंस नज़र ईंदो आहे त ॻोठनि में त उहो मच ॿारियो वेंदो आहे शहरनि में वरी थींदो ई आहे त तव्हां कमरे में वेठा आहियो तव्हां जेको आहे सो सिलेंडर हीटर जेको आहे न उहो हलायो था ऐं किचन में सिलेंडर वग़ैरह उन तरह जो इस्तेमालु घणो थींदो आहे छो त लोड शेडिंग गैस जी बि तमामु घणी आहे इस्लामाबाद में बि सर जेको आहे सो सिलेंडर फाटो आहे ऐं घोट जी हा समेत केतिरा ई जेको आहे सो माण्हू उन्हनि जी जान वई आहे मां चाहींदसि त इन हवाले सां बि थोरो एहतियात करणु बिल्कुलु घुरिजे थोरो ॻाल्हाइजो ताहिरा असां वटि माण्हू सर्दी जे बचाव जे लाइ सर्दी जे बचाव लाइ मुख़्तलिफ़ जेके पंहिंजे कमरे खे रूम खे या जेको बि आहे घरु आहे उनखे गर्म रखण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके टोटका या जेके तरीक़ा इस्तेमालु कनि था बिजली जा हीटर्स आहिनि गैस जा सिलेंडर्स आहिनि जी चुल्हा आहिनि ऐं इन खां अलावा ॿिया जेके बि आहिनि अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके कमरे खे गर्म रखण जूं आहिनि उहे जेके इस्तेमालु कनि था पर स्पेशली जेके माण्हू गैस कमरे जे अंदरि गैस खे इस्तेमालु था हा कनि सर बिल्कुलु त उन्हनि जे लाइ इहा एडवाइस आहे त गैस जो जेको मेन सोर्स हुजे उहो कमरे खां घणो परे हुजे जेकॾहिं सिलेंडर आहे त उहो सिलेंडर जेको आहे सो कमरे जे अंदरि न हुअणु खपे कमरे खां घणो काफ़ी ॿाहिरि हुअणु खपे उन खे पाइप जे ज़रिए तव्हां छिके अचो पंहिंजे कमरे में ऐं हिकिड़ी हद ताईं उनखे जेको आहे सो इस्तेमालु कयो पर उन जे अंदरि वेंटिलेशन ज़रूरी आहे छो त उन जे अंदरि जेके निकिरनि था गैसिस निकिरनि था उहे इंसानी सिहत जे लाइ हाणे हिकिड़े तरफ़ तव्हां पाण खे गर्म रखण लाइ जेको आहे इहो इस्तेमालु कयो था पर साॻी जाइ ते इहो अव्हांजी ज़िंदगी जे लाइ हानिकार बि आहे जॾहिं गैस बंदि थी थिए उहा नेचुरल गैस हुजे LPG जी हुजे सूरत में हुजे जॾहिं उहे जेको उनखे निकिरण जो या वेंटिलेशन सिस्टम कोन्हे न आहे त उहो अव्हांजी ज़िंदगी जे लाइ हीअं काफ़ी माण्हू असां वटि काफ़ी अहिड़ा केस रिपोर्ट थिया आहिनि जो माण्हू गैस जे चुल्हे खे हल्को ॿारे ऐं पोइ वरी जेको सीअ जे करे सवड़ विझी रिली विझी या जेको बि आहे ब्लैंकेट विझी कंबल विझी सुम्ही पवंदा आहिनि हुनखे का ख़बर न पवंदी आहे ऐं उहो जेको जॾहिं कमरो गैस सां भरिजी वेंदो आहे त उहे सुतल ई जेके वीचारा पंहिंजी ज़िंदगी विञाए वेंदा आहिनि ऐं पोइ जॾहिं सुबुह थींदी आहे माण्हू हुनजा दर खड़काईंदा आहिनि कमरो खड़काईंदा आहिनि त को आवाज़ न ईंदा आहिनि चवंदा आहिनि त हीअ छा आहे जॾहिं भञी दरवाज़ो टोड़े अंदरि दाख़िल थींदा आहिनि ॾिसनि त हू पंहिंजे बिस्तरनि ते डेड बॉडीज़ जी सूरत में आहिनि त इन जे लाइ अव्हां ॾाढो सुठो तरह टॉपिक खयो आहे ऐं हिन मौसम में माण्हुनि खे इन अव्हांजे सूबे मेरान जे तवसर सां इहो मैसेज बि ॾियूं था त अव्हां गैस सिलेंडर या जेके गैसिस आहिनि या जेके ॿिया काठियूं आहिनि या जेके मिसाल जेको बि आहे घर में रूम में इस्तेमालु कयो त उन जे अंदरि वेंटिलेशन जो स्पेशली ख़्यालु रखो त जीअं उहे शयूं ख़ारिज थींदियूं रहनि ऐं हिकिड़ी हद ताईं कमरे जे अंदरि हुजनि पोइ वरी ॿाहिरि कढी छॾियो बिल्कुलु कादरी साहिबु ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे अच्छा सर अव्हां असांखां वॾा आहियो ऐं अव्हांजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंढपण बि ॾाढो ख़ूबसूरत रहियो हूंदो उन टाइम में मोकलनि वारो कीअं हिकिड़ो जेको आहे न एजुकेशनल कैलेंडर खे अव्हां जेकॾहिं यादि करियो था ऐं सियारे जी मोकलुनि जी जेकॾहिं अव्हां ॻाल्हि करियो था त उहो कीअं हूंदियूं हुयूं माना अंग्रेज़ जेको असांखे ॾेई विया सभु कुझु असां जेको आहे न उन तमामु शयुनि खे असां उन तरीक़े सां न रखी सघूं पर असांजो एजुकेशनल जेको कैलेंडर आहे उनखे असां मज़बूती सां उहो ई पकड़ियो आहे मौसम असां वटि जेको आहे सो चेंज थींदी रहे थी डिसंबर जी जॻह ते जेकॾहिं जनवरी में उहे ई विंटर वेकेशन्स थींदियूं त वधीक बहितर हूंदो गांधी साहिबु छा चवणु चाहींदव जी हा हिकिड़ो असां वटि वेकेशन जो हिकिड़ो पुराणो तमामु
जीअं क़दीम जेको आहे सो जो रिवाजु आहे मोकिलुनि जो वेकेशन जो स्पेशली वेकेशन्स जो जी हा त बसि हिन महीने में ई थियणियूं आहिनि छो त हाणे उन वक़्तु जॾहिं सूरत अॼु खां 40-50 साल अॻ में या 60 साल अॻ में जॾहिं वेकेशन्स जो जेको जॾहिं खां इहो तरीक़ेकार असां वटि शुरू कयो वियो त उन वक़्तु मौसम जे हवाले सां इहा ख़बर हूंदी अंडरस्टूड हूंदी त हिन महीननि में ही जेको सो टेम्परेचर रहंदो जी हा त इन जे करे रूटीन मुताबिक़ उहो जेको आहे सो जून जुलाई जा जेके महीना जेके ऊन्हारे जी मोकल थी वेंदी पहिरीं जून खां वठी 31 जुलाई ताईं जेको आहे सो ऊन्हारे जी मोकल थी वेंदी हुई ऐं पहिरीं अगस्त खां वठी जेको आहे सो स्कूल रिज़्यूम थी वेंदा जी हुआ हा जी ऐं हाणे बि ईअं ई आहे त पहिरीं जून खां वठी मोकल थिए थी पई ऐं पहिरीं अगस्त खां जेको आहे सो स्कूल रिज़्यूम थी था वञनि ऐं ईअं ई वरी सियारे जूं मोकलूं आहिनि त डिसंबर जे जेको सो पहिरें हफ़्ते जे अंदरि जेको आहे सो 8 ॾींहंनि या 10 ॾींहंनि जी मोकल थिए थी जी पई हा ऐं पोइ वरी जेको आहे सो या कॾहिं वरी डिसंबर जे आख़िरी वीक में थिए थी ऐं पोइ वरी स्कूल खुली था वञनि बिल्कुलु बिल्कुलु त जेको उहो 40-50 साल पुराणो जेको रिवाजु हो उहो जेको आहे सो वेकेशन्स जो उहो अञा ताईं असां वटि आहे बिल्कुलु पर जीअं त दुनिया जे अंदरि हाणे जेके सुधरियल मुल्क आहिनि उहे वेकेशन्स कनि था असां हिते त मिसाल सियारे जो जेको आहे सो 8-10 ॾींहं थियनि थियूं पर दुनिया जा काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि जिथे 3 महीना 2 महीना 3 महीना सियारे में जेको आहे सो जेके वेकेशन्स थी थियूं वञनि जी हा छो त उते जेको सो शदीद बर्फ़बारी थिए थी पर हाणे दुनिया जेको सो हिकिड़ी शइ आई आहे जेकी उहा आहे जेकी असांजी हुकूमत या इदारनि खे सम्झणु खपे जी हा उहा आहे क्लाइमेट चेंज मौसम जी तब्दीली अच्छा कादरी साहब पाणे तक कंटिन्यू कयूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां प्रोग्राम में शामिल कंदसि हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाजी खुश आयो अल्हम्दुलिल्लाह तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया अब्दुल नबी शहर फ्राम ठरी मीरवा अदा तव्हांखे भली कार चऊं था ऐं तव्हां ॿुधायो तव्हां वारे पासे मौसम कीअं आहे थधि केतिरी आहे हाँ बाजी बिल्कुलु असांजे शहर ठरी मीरा में कोयर जाम आहे ऐं मौसम तमामु थधी लॻी पई आहे असांजो कादरी साहब जो सुवालु आहे त पंहिंजी जेका प्रोग्राम ॿुधे पई उन्हनि खे चवे त बाबा जेको आहे सो गाॾियुनि जो एहतियात कयो धुंध जाम आहे पोइ माना हादसे खां बची सघनि था जी जी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे अदा ओके कॉल ड्रॉप थी चुकी आहे कादरी साहब एक्सीडेंट्स तमामु घणा थियनि पिया ऐं जेको आहे सो मां पहिरीं चाहींदसि त तव्हां थोरो वाइंड अप कजो त हीअ असांजो जेको एजुकेशनल कैलेंडर आहे इनखे हक़ीक़त में कीअं हुजणु खपे छो त तव्हीं पाण पंहिंजी ज़ुबानी चओ पिया त क्लाइमेट चेंज हिकिड़ो बर्निंग हिकिड़ो इशू आहे न दुनिया में ऐं उन खे ॾिठो वञे त असां वटि जेको एजुकेशनल कैलेंडर आहे उन में तब्दीली तमामु घणी ज़रूरी आहे कादरी साहब जी मां इन ते ई पियो अर्ज़ु कयां त असांजे जेको स्कूल सिस्टम आहे एजुकेशन सिस्टम आहे जंहिंमें कॉलेज बि अची था वञनि यूनिवर्सिटी बि अची था वञनि स्कूल बि अची था वञनि त उन्हनि खे क्लाइमेट जेकी चेंज आई आहे उन मुताबिक़ इन वेकेशन्स खे रिवाइज़ कनि हाणे ॾिसो त असां स्कूल जूं जेके सियारे जूं मोकलूं चऊं विंटर वेकेशन या सियारे जूं मोकलूं असां वटि जेको टर्म आहे सिंधी जो त सियारे जी मोकल त सियारे जी मोकल असां करे छॾीसीं पर असुल थधि हाणे पवणु शुरू थी आहे हाणे उहा थधि पई आहे जो गुज़िरियल जेको 30-40-50 साल जा रिकॉर्ड हुन टोड़िया आहिनि त हाणे हिन मौसम में वरी असां ॿार जेके स्कूल मोकिलणु शुरू कया आहिनि त इहो असांखे क्लाइमेट चेंज मुताबिक़ छो त हाणे त अॻ में ई जेके अपडेट्स अचे थी वञनि अॻकथियूं अचे थी वञनि जेको आहे सो हिन वक़्तु साइंस एतिरो अॻिते वञी चुकी आहे त ईंदड़ 5-10 सालनि जे अंदरि छा तब्दीलियूं ईंदियूं मौसम जे अंदरि छा थींदो त उहे सभु शयूं असां वटि अचे थी वञनि त उनखे मदे नज़र रखे स्कूल जेको कैलेंडर खे में तब्दीलियूं अचणु खपनि त जीअं असां उन आहर पंहिंजे जेको इदारनि जे अंदरि या ॿारनि खे उन जी जेको आहे सो ॾेई सघूं